अॼुकल्ह वार छणण जो मसइलो हर ॿिए माण्हूअ सां पेश अची रहियो आहे। गैर सेहतमंद खुराक, वारनि जी घुर्बल सार संभाल न करण ऐं ॿियनि केतिरनि ई सबबनि जे करे केतिरा ई माण्हू नंढी उमिरि में ई वार छणण वारे मसइले जो शिकार थी रहिया आहिनि। वारनि जी सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त वार छणण जा हार्मोनल ऐं तिबी मसइलनि समेत केतिरा ई सबब हूंदा आहिनि, पर हिन मसइले जो कुदरती हल रुॻो हिकु ई आहे, जंहिंखे छणंदड़ वारनि जो इलाज चई सघिजे थो। बसरनि जे पाणीअ जो इस्तेमालु हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां न रुॻो ॿिमुही ऐं कमज़ोर वारनि जो ख़्यालु रखी सघिजे थो, पर छणंदड़ वारनि खे रोके गंजाइप खां बि बची सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त 100 ग्राम बसरनि में 4 मिलीग्राम सोडियम, 146 ग्राम पोटाशियम, 12% विटामिन सी, 5% विटामिन बी, जॾहिं त 2% मैग्नीशियम मौजूदु हुजनि था, जेके सभु जो सभु वारनि जी वाध वेझ समेत उन्हनि जी सिहत लाइ तमामु बहितरीन किरदारु अदा कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे त सिहत जे माहिरनि बसरनि खे किरंदड़ ऐं कमज़ोर वारनि जो इलाज करार ॾिनो आहे, जंहिंजो इस्तेमालु को ॾुखियो तोड़े घणे ख़र्चनि वारो बि नाहे हूंदो। वार छणण जो शिकार माण्हुनि लाइ बसर ऐं बसरनि जे पाणीअ जो इस्तेमालु हैरान कंदड़ नतीजनि वारो साबित थिए थो, जॾहिं त हिन जा के बि नुक़सान नाहिनि हूंदा। बसरनि में सल्फर जो बि झझो मिक़दार मौजूदु हूंदो आहे, जेको वारनि जी वाध वेझ लाइ इंतिहाई ज़रूरी हुजे थो। उन करे बसरनि या बसरनि जे पाणीअ जो इस्तेमालु नवां वार फुटण जे मरहलनि खे बि वधाए थो। वार छणण जा कहिड़ा बि सबब हुजनि, पर गंजाइप जो शिकार माण्हुनि जे मथे जी खल बि सेहतमंद हुजणु ज़रूरी आहे। घणे क़दुरु असांजे मथे जी चमड़ी आलूदगी, गंदे पाणी ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे खुश्की ऐं इंफेक्शन जो शिकार थी वेंदी आहे, जंहिंसां असांजा वार किरण लॻंदा आहिनि। पर हिन जो हल बि बसरनि में मौजूदु आहे, छो त बसरनि में एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं मथे जी चमड़ीअ खे इंफेक्शन खां बचाइण ऐं रुखाइप खां बि महफ़ूज़ रखण में मददगार साबित थींदियूं आहिनि। उन करे बसरनि या बसर जे पाणीअ जो इस्तेमालु न रुॻो वारनि जी मज़बूती ऐं किरंदड़ वारनि खे रोकण जो सबबु हूंदो आहे, पर इहो मथे जी चमड़ीअ खे बि सेहतमंद बणाए थो। तेज़ ज़ाइके जे करे मथे जी चमड़ीअ में वारनि जा बंदि थियल सोराख़ खुलंदा आहिनि, छणियल जायुनि तां बि वार फुटी अचनि था। जीअं त बसरनि जी तासीर थधी हूंदी आहे, उन करे इहो दिमाग़ ऐं मथे जी गर्मीअ लाइ पिणु फ़ाइदेमंद हुजे थो। बसरनि जे पाणीअ जो लगातार इस्तेमालु ज़ुकाम या नक बंदि थियण जो बि सबबु बणिजी सघे थो, जंहिं बाबति परेशान थियण जी का बि ॻाल्हि नाहे हूंदी। ज़ुकाम या नक बंदि थियण जी सूरत में 1 या 2 ॾींहं बसरनि जे पाणीअ जो इस्तेमालु रोके सघिजे थो, जॾहिं त उन में सुंढ जे पाणीअ जो इस्तेमालु करे बि ज़ुकाम खां बची सघिजे थो।